शादी मां कान कंदसि। समझा छोरीअ खे समझा ऐं इहो बि समझाइसि त उहे असांजा पंहिंजा आहिनि, हिनखे ॾुखियो कोन कंदा। ओ मुझी प्यारी भेण अकुल का कम वठ, अकुल का। तू सिकुअ सां शादी नथी करी, असल में सिकुअ खे माराइण थी चाहीं। ऐं हा जॾहिं न सांवल वारनि खे ख़बर पई त तुंहिंजी शादी सिकुअ सां थी थिए त हिन सिकुअ खे बंदूक खणी मारे छॾियई। सम्झी वई न? पोइ छा ही मुराद खे कोन मारींदा? तुंहिंजे निकाह खां पोइ तुंहिंजो मामो तोखे ॻोठ वठी वेंदो, पोइ उते सांवल वारा उनजो कुझु बि नथा बिगाड़े सघनि। हाणे तूं खणी ॿुधाए, जेकॾहिं तुंहिंजे सिकुअ खे माराइण थी चाहीं त मूंखे कंहिं बि क़िस्म जो एतिराज़ निश्ता, भले तूं ईअं निकाह कर। जेकॾहिं असां नसीब ईअं हो न बाबा त ईअं ई सही, पर निकाह मां सिकुअ सां कंदीसि। यार पापा अरे यार अम्मा चओ मूंखे को एतिराज़ कोन्हे। अब्बा मूं इहो सोचियो त 5 लख रुपया वठी तुंहिंजी शादी कराईंदुसि, इहा बण कई हुअमि, पर मां सम्झां थो त तूं सॼी ज़िंदगी चोको ऐं कुंवारो रहंदे शादी। यार अम्मा बस बस हाणे छोरा, मां वरी इन यार अम्मा थी वियमि। मटक जाबिर ख़ान, तो जीअं चयो तीअं असां कयो। असां वञी अकबर ख़ान जे बग़ल में वेठा आहियूं। हाणे ॿुधाए त अॻिते छा करिणो आहे? अकबर ख़ान जो जे भरोसो हासिल करे वरितो अथव न, हीअं ई हाणे जाकर ख़ान खे बि पंहिंजी मुठ में कंदासीं। जाकर ख़ान जो भरोसो हासिल करणु नामुमकिन आहे जाबिर ख़ान। असांखे नथो लॻे त को असां जाकर ख़ान जो भरोसो हासिल करे सघंदासीं। इहो कमु सफ़ा आसान आहे, हुन जे करे तव्हांखे हिकिड़ो कमु करणो पवंदो। मुंहिंजे मथां सिर्फ़ु गोली हलाइणी अथव। जाबिर ख़ान तो मथां गोली? उहो छो? कमाल जमाल, इहो तव्हांखे मां थो ॿुधायां त छा करिणो आहे छा नाहे करिणो। हाणे सम्झी वियो त छा करिणो आहे? सम्झी वियासीं जाबिर ख़ान, सम्झी वियासीं। पर इहो ख़्यालु कजो गोली चमाऊ थी गुज़री वञे, मता हणी मुंहिंजी ढकणी कढी छॾियो, पोइ वतां मां गॾह गाॾे ते पिनंदो। जाबिर ख़ान तूं बेफ़िक्र रह, असां चमाऊ गोली हणंदासीं। हा ईअं कजो। मंसूर ख़ान तव्हां छा था सम्झो? असांजे विच में ॻाल्हियूं थी सघनि थियूं? छाकाणि खान हिकु त अकबर ख़ान ॻाल्हियुनि लाइ राज़ी कोन थींदो, पर जेकॾहिं असां हुनखे ॻाल्हियुनि लाइ राज़ी कयूं ऐं ज़ोर भरियूं, तॾहिं बि ॻाल्हियुनि खां पहिरियां इहो ई चवंदो त छोकिरी वापसि कयो, पोइ ॻाल्हियूं कयूं। मंसूर ख़ान छोकिरी खे पहिरियां वापसि न कंदासीं। जेकॾहिं अकबर ख़ान ऐं असांजे विच में ॻाल्हियूं थियनि थियूं ऐं असांजो ठाह थी थो वञे, पोइ छोकिरी हुनजे हवाले कंदासीं ऐं पोइ असांजी दुश्मनी रिश्तेदारी में तब्दील थी सघे थी। सो त इहो न सोच, अकबर ख़ान ई असां हिकु थी हिकिड़े थां में वेही गॾु खाईंदासीं। सोट थी सघे थो, बिल्कुलु थी सघे थो। जेकॾहिं असां पंहिंजे दिलनि मां क्रोध ऐं नफ़रत खे कधी बार फिटो कयूं त थी सघे थो, छो त अकबर ख़ान जी धीउ मूंखां सिवा कंहिं सां निकाह न कंदी, मुंहिंजे करे ई पंहिंजो घर छॾे निकिती आहे ऐं हू पंहिंजी ज़िंदगी मूंसां गॾु गुज़ारणु चाहे थी। हाणे जेकॾहिं अकबर ख़ान उनखे माफ़ करे थो त असांजे विच मां दुश्मनी ख़तमु थी सघे थी, पर इन कम जे लाइ को अहिड़ो माण्हू हुजे जेको अकबर ख़ान खे मुतमइन करे सघे, छो त हाणे असांजा लफ़्ज़ अकबर ख़ान खे सीने में तीर जीअं चुभनि था। ठीकु आहे जाकर ख़ान, मां तव्हांजे करे अकबर ख़ान ॾे वञा थो ऐं पूरो पूरो ज़ोर लॻाईंदुसि तव्हांजे ठाह कराइण जो। ठीकु आहे मंसूर ख़ान, पोइ तव्हां अॼु ई अकबर ख़ान तरफ़ निकिरी वञो।
ऐं अकबर ख़ान खे इहो साफ़ लफ़्ज़नि में चई छॾियो त ॻाल्हियूं करण जो मक़सदु चाकर ख़ान जी कमज़ोरी न सम्झो वञे। बस तव्हां हुनखे इहो सम्झाए छॾिजो त असां रतु वाइणु नथा चाहियूं, इन ई करे ॻाल्हियुनि तरफ़ हथु वधायूं पिया। मंसूर ख़ान, असां केतिरा बि हिक ॿिए जा खून छो न वायूं, पर वरी बि आख़िरी हल ॻाल्हियूं आहिनि। ख़ुदा कंदो त अकबर ख़ान इन ॻाल्हि खे सम्झी वेंदो। अजीम, तुंहिंजे बूथे जे घड़ियाल जा कांटा उबता ऐं सुबता पिया हलनि, ख़ैर त आहे? अदा, जाबिर खां सवाइ ही घर मूंखे खाइण थो अचे। अदी, तोखे जाबिर खां बिना घर खाइण थो अचे, पर जंहिंमहिल जाबिर वरी घर में हूंदो आहे न त पोइ वरी असांखे घर खाइण ईंदो आहे। कुझु ॿाहिरनि जो बि ख़्यालु कर। अदा, जाबिर खे अलाह सलामत रखे, उन ई सां मुंहिंजी ज़िंदगी आहे। भाउ मरनि भेण जे लाइ ऐं भेण मरे पराए पुट जाबिर जे लाइ। हलड़ी बकरी तुंहिंजी ॿिए। अलाह ख़ैर करे साईं, भोली चढ़ी आहे ट्राहड़ पाॾे जी पुठीअ ते, सम्झे थी त सेर ते थी वञा। चरी छोरी दरिया जे कप ते थी कुॾे, अॼु न ॿुॾे त सुभाणे पक ॿुॾे। कीअं दा हेरा, सही आहे? हा दा खेरा, सही आहे, पर हीअ मोगी मख बि सम्झे न, छॾे पचरे ने जाबिर वागूअ जी। अदा, जाबिर तव्हांजो कहिड़ो क़सूरु कयो आहे जो जेॾी महिल चओ था त लफ़्ज़नि जा हमला था कयो? अदी, असांजी ज़बान न खोला। पहिरें इन शाशू ख़ान असांखे पादर हयां, पंहिंजो आंटियो सिधो कयईं, उन खां पोइ वञी ॿियनि खे ॾिनई ॾारो। कीअं दा हेरा, सही आहे? घणा चकर तुंहिंजे मुंहं ते असांखे कुटी सटी, मूंखे इन जो ॾुख न आहे, पर जेको मूंखे गीले 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 5 फुटनि मां 7 फुटनि जो करे छॾी न, इन जो ॾुख आहे। ऐं अधे खेरे जो कद 7 फुट हो, हिन वीचारे खे मथे वारी मुकूं हणी हणी वञी 3.5 फुट कद बचायो थी। अञा थी पुछी त कहिड़ो गुनाह कयईं? उहो हिते कहिड़ो गुनाह रहियो जो तुंहिंजो इहो सिर जो ताज कंदो अदी सगोरी? अदा, जाबिर खे तव्हां चेड़ाए चेड़ाए पाणीअ मां था कढो, तॾहिं त हू तव्हां ते हथ थो खणे। पाणी मां था कढूं? कहिड़ो जाबिर पाणी वारो जानवर आहे? अदी सही थी चवे, पाणी जो जानवर अथई, हे अथई मांगर मछ। ॿुधी, इनखे छॾे ॾे त इन किने दुबे में पियो टुबियूं हणे। तोहा अदा तोहा, तव्हां ॿिन्हिनि सां त कंहिंजी बि जाइ नाहे। ये जात असांजी। मुराद, तुंहिंजा त कपिड़ा पियल हूंदा, उतां को अछो वॻो पाए वठिजे, शहर मां ख्वार जो वॻो ऐं कुझु सामान वठी अचिजो। पर इन ॻाल्हि जी कंहिंखे बि ख़बर न पए त को तुंहिंजो राति निकाह आहे। कार वारे सां बि ॻाल्हाए अचिजो, राति 1-2 बजे जो टाइम ॾेई अचिजोसि त जीअं रातो राति निकिरी वञूं हितां। बाबा, पीछो त सावल वारा असांजो ॻोठ ताईं कंदा। अदा शेरल, उते असांजो पंहिंजो ॻोठ आहे। जेकॾहिं सावल वारा 4 माण्हू वठी बि आया न, उतां असांजे ॻोठ मां 5 माण्हू असांजे लाइ बि निकिरी ईंदा। ते सावल वारनि जी असां ॾाढा मुड़ुसी हरण कोन ॾींदासीं। रुॻो हितां ख़ैर सां निकाह करे छोकिरीअ खे वठी हलूं। बाबा, असां शहर वञी खां तव्हां कंहिं मौलवीअ सां ॻाल्हाए छॾियो, उनखे चइजांइसि त सोमणीअ जी निमाज़ खां पोइ अचे निकाह पढ़ाए वञे। मां पहिरें घर थो वञां, तीअं ई छोकिरीअ सां ॻाल्हाए पक कयां, पोइ रूंडे खे मुंहुं ॾियां ऐं पोइ वञी मौलवीअ सां ॻाल्हाईंदुसि। ठीकु आहे बाबा, तूं वञी उन्हनि खे राज़ी कर, असां शहर मां सामान वठी अचूं था। अचु घोट। तव्हां चाकर ख़ान जा वाठा हो न, ॻाढ़े मोड़ वारा, तव्हांखे त मां अलाए किथे पियो ॻोल्हियां। तव्हांखे हिकिड़ो हिकिड़ो करे दुप कंदुसि तॾहिं खोट खाईंदो। तूं शइ कदरी न, चाकर ख़ान चयो आहे जिथे बि मिलेव न हिनखे दुप करे छॾियो। जाबिर ज़िंदा त तूं बि कोन बचंदे, तूं पंहिंजो ख़ैरु घुर।
केरो जेको तव्हां सां विढ़े पियो? यो जाबिर हुयो जंहिंजी चाकर खान सां दुश्मनी हले पई। इहो लॻे थो त अॻिते बीठो हूंदो। हलो त असां तव्हांखे अॻिते हली छॾे अचूं। तव्हां ॿिन्ही जी वॾी महिरबानी। असां पंहिंजे तरफ़ खां पूरी तयारी करे छॾी आहे। राति निकाह विझराए छोकिरीअ खे हितां ई वठी वेंदासीं। अदा असांखे कोई एतिराज़ कोन्हे को। मुंहिंजी न्याणी जी ख़ुशी जो तूं ज़ामिन हूंदे। मुंहिंजी भेण सुहिणी सिर्फ़ु तुंहिंजी न्याणी न आहे पर मुंहिंजी बि न्याणी आहे। उहो मां कीअं चाहींदुसि त हिन खे ॾुखियो रखूं। ओ मामा मुंहिंजी शादी कॾहिं थो कराए? हिनखे हाणे फटकारो बि कोन, हिन मतबर खे सन सां अरे बाबा हिनखे सन मिलंदा न त अच्छे मथे ताईं हिन जा छुआरा ईअं कुंवारा वेठल कोन हुजनि। ढूंढा खान संग खोड़ पर असीं चाहियूं था त पंहिंजनि में मिटवी थिए। मामा जेकॾहिं तव्हांखे ॿिए हंधा संग मिलनि था त मुराद खे मुंहिंजी ॻिची में छो था आणो? अधी मुराद तोखे ख़ुशि रखंदो, हाणे घणो टीको न कर। जेकॾहिं हिन डबल तारे तोखे ॾुखियो कयो त हिकदमि तोखे हुनजे घर मोटी हिते विहारे छॾींदुसि, पोइ तोखां तलाक वठाईंदोसां। मुआ तुंहिंजो त कमु ई इहो आहे। हिकिड़े हंधि छोकिरी ॾेई उन खां पैसा वठी वरी रिश्तो ख़तमु कई, वरी ॿिए हंधि ॾींदे। वाहे तारा गोड़ तारा माना त मां जीअं ई न्याणीअ जे पैसनि ते थो घर हिकंदे शर्म ई कोन अथई जेकर ॿुॾी मरी। यार बाबा बस आहे त सच न, मूंखे ख़बर आहे त तव्हां सभु जा सभु कम सचार जे औलाद हुआ। अॻे मां ई अकेलो हिन ॻोठ में जो बुछलो थियो। तव्हां ॿाहिरि हलो, मूंखे हिननि सां कुझु ॻाल्हाइणो आहे। तव्हांखे हिते पहिरियों चक्कर ॾिठो आहे। केरु आहियो, किथां आया आहियो ऐं केॾांहुं वञो पिया? ऐं मुंहिंजे हमराहनि खे बचाइण जे पोयां तव्हांजो मक़सदु? रेस चाकर खान हिकु धक में खोड़ सारा सवाल करे छॾिया अथई। रेस चाकर खान असीं माल जा वापारी आहियूं। हेॾे माल जो ॾिस पियो तॾहिं हिते आया आहियूं। तव्हांजा नाला? मुंहिंजो नालो जमाल आहे। मूंखे कमाल चवंदा आहिनि। इंसानियत नाते तव्हांजे हमराहनि जी मदद कईसीं। जेकॾहिं तव्हां वापारी आहियो, माल जो वापारु कंदा आहियो, पोइ हथियार खणण जो तव्हांजो छा मक़सदु आहे? हथियार लाइसेंस जा आहिनि। लखे रुपया खणी जंग जर घुमंदा अथऊं था। ऐं तव्हां त ॼाणो था न त माहौल हिन महिल कहिड़ो पियो थो हले, ऐं पंहिंजे बचाव लाइ हथियार खणण त लाज़मी आहिनि न। रेस चाकर खान हाणे असांखे इजाज़त ॾियो। तव्हां मुंहिंजे हमराहनि जी जान बचाई आहे। तव्हांखे ईअं वञणु कोन ॾींदुसि। हिते वियो, सुकून सां आराम कयो, मानी खाई पोइ वञिजो। जॾहिं बि तव्हांखे मूं में को कमु पवे त हुकम कजो, मां हाज़िर आहियां। सोट महिमाननि खे मानी खाराए। ॾियालाल वारस जांच किथे पहुती? इधर पहिरियों अठाना शक हो। शेर लाइ मुराद जी तयारी ॾिसी लॻे थो त अॼु राति ई मुराद जो निकाह कराईंदा। इन जो मक़सदु ई चोरी निकाह करी हितां निकिरण था चाहिनि, पर इहो मां कॾहिं बि थियणु कोन ॾींदुसि। छा कंदे? वारस जेको बि कुझु कंदुसि उहो तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदे। इधर ॾिस, जेको बि कुझु करी न उनजी सलाह सावल सां ज़रूरु कजाए। वारस तूं मुंहिंजी मदद करी या न करी, पर इहा ॻाल्हि सोट खे ख़बर न पए। जेकॾहिं इहा ॻाल्हि तूं सोट सां कई त पोइ असां ॻाल्हाइण खां हलिया वेंदासीं। छा कजे? सावल खे ॿुधायां थो त भाउ हैदर नाराज़ थो थिए। जे सावल खे नथो ॿुधायां त सावल नाराज़ थींदो। विच में त अची मां फाथो आहे ग़रीब अची। कयां त छा कयां?
हैदर जो आहे ॿीहर दिमाग़ ख़राब थी वियो आहे मूंसां सुरमो रही नथो ॻाल्हाए हुनखे सम्झाए छॾियोसि अचे त सुभाणे कंहिं मुसीबत में पियो त मां कंहिं बि ॻाल्हि में साथ कोन ॾींदोसांसि न को मूं मां का उमेद सम्झे। साईं असांखां वधीक त तुंहिंजी थो ॿुधे न। मुंहिंजी किथे थो ॿुधे हाणे वॾो मोतबर थी वियो आहे मुंहिंजी ॿुधे हा त पोइ तव्हांजे चवां अधो हैदर आख़िर चवे छा थो भला? छा वरी छा थो चए इहे साॻाई ॿारहं आंगल ज़िद त मां ज़बरदस्ती सुहिणी सां निकाह कंदुसि न त विढ़ंदुसि। मूंसां ज़बरदस्ती निकाह करण खां पोइ वरी हाणे सुहिणी जी ज़िंदगी बर्बाद करण जे पोयां पियो आहे। छोकिरी कहिड़ी तुंहिंजी ज़िंदगी बर्बाद थी आहे हिन घर में हा छा सुबुह जो तोखे तगारी था ॾियूं त पाड़े मां वञी छेड़ा मेड़िया तूं पंहिंजो घर संभाल कोन थी थिए तुंहिंजी ज़िंदगी बर्बाद ज़िंदगी थी बर्बाद थीसि। अधो हैदर घर अचे त मां बि सम्झायांसि थी ऐं वधीक तूं बि हुनखे सम्झाए। अधे हैदर जी शादी थी वई आहे हाणे पंहिंजे घर जे लाइ सोचे जेकॾहिं ज़िद में अची ॿी शादी कंदो त पंहिंजी ज़िंदगी ख़राब थी वेंदसि। मुंहिंजी ॿुधे थो जो सम्झायांसि हा तेसी ताईं कोन वणंदो जेसिताईं ठोकर खाई मुंहुं भर अची पट सां न लॻंदो तेसिताईं त सम्झण वारो आहे न। मूं वॾी कोशिशि कई आहे तव्हां थोरी कोशिशि करे ॾिसो अचे थो तव्हांजी ॻाल्हियुनि में हरू भरू इज़त ऐं गैरत जो मसइलो करे झेड़ा न कराए नुक़सान न करे सुभाणे कुझु थी पियुसि मां बि विच में न अचांसि केरु छॾाईंदुसि निंधड़ को थी घिटीअ में पिया कुटींदसि तंहिंजे करे सम्झायोसि त अकुल करे मां थोरो कमु आहे अचे त इहा ॻाल्हि हुजे दिमाग़ में वेहा जो वधी त सिखे कुझु माण्हू को सिखे माण्हू थिए। हाणे अधे हैदर खे केरु सम्झाए हरू भरू ज़िद अची कयो अथई त मां सुहिणीअ सां निकाह कयां हाणे केरु हिनखे सम्झाईंदो? हैदर अचे त असां ॿई हुनखे सम्झायूं था अलाह कंदो हुनजे दिमाग़ में ॻाल्हि वहिजी वेंदी। यार जाबर खान तुंहिंजो आइडियो तमामु ज़बरदस्त कामयाबु थियो। जीअं असां चाकर खान वटि पहुतासीं वॾियूं इज़तूं मिलियूं मान मिलियो चांहियूं भाकुर मानियूं वाह वाह। जीअं ई मौक़ो मिलेव न हुनजी औताक़ ते चाकर खान खे तुप करणो अथव ऐं चाकर खान सां गॾु इन दिलावर हवाली खे बि मारणो अथव। इहे ॿई मुंहिंजी अख में कंटो आहिनि। जाबिर खान अकबर खान जो हुकुम आहे त चाकर खान खे हर हाल में मारणो आहे ऐं जेकॾहिं दिलावर खान बची वञे थो मिड़ई ख़ैरु आहे। दिलावर खान अकबर खान जे लाइ को बि मसइलो न कंदो छो जो दिलावर खान इहो फुलतिरू अकबर खान जे ॻोठ जो नाहे इहो हवाली हिन जाबिर खान जे ॻोठ जो आहे। जाबिर खान चवे थो त न चाकर खान बचे न दिलावर खान बचे जिन्हनि ॿिन्हिनि मां हिकिड़ो बचो त मूंखे कोन छॾींदा। जॾहिं इहे ॿई मरी विया न कमाल ऐं जमाल मूंखे ॻोठ मां केरु बि नथो रोके सघे। जाबर असां त ख़बर ॿुधी आहे त तुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन सांवल आहे। सांवल खान घर जो वधियल पाती आहे उहो हरू भरू जो चवे थो त मां ॻोठ जो चङो मुड़ुसु थिया मूं ते पग पवे हुन सांवल खे मुंहुं ॾेई वेंदुसि। उहो पाण हिकिड़ो मूं वांगुरु हारी माण्हू बाक़ी जेको मुंहिंजे लाइ असुलु मसइलो आहे सुपर ताक़त आहे जेकी न उहो आहे चाकर खान। जाबिर खान कमाल जे कहर खां अॼु ताईं को बि न बची सघियो आहे बाक़ी रहियो चाकर खान इन जो त असां बयानो वठी छॾियो आहे तमामु जल्द असां तोखे इहो लेटाए ॾींदासीं। जंहिं ॾींहुं बि तव्हां चाकर खान ऐं दिलावर खे मारियो न पर इहो न सम्झिजो त असां बची वेंदासीं। चाकर खान जा माण्हू तव्हांजे मथां कुते वांगुरु लूर लूर कंदा क़बर ताईं तव्हांजो पीछो कोन छॾींदा पर मूंखे न्यापो कजो कि वक़्त ते मां अची वञा ऐं तव्हांजी मदद कयां जीअं चाकर खान जा माण्हू तव्हांखे को नुक़सान न करे। उन मूं तरफ़ पंदा जाया न सोता मैंने चाकर सां ठाहियो ख़्वाब में बि पंहिंजो मत खोड़ा। चाकर खान खे मारण खां पोइ अकबर खान हिकु ॻाल्हि तव्हां सोचो त तव्हां ॿिन्ही कबीलनि जे विच में इहा कॾहिं बि दुश्मनी ख़तमु न थींदी। मां उन्हनि जो पूरो नस्ल तबाह करे छॾींदुसि पोयां को मर्द रहंदो ई कोन त पोइ दुश्मनी कंहिंसां कबी। अकबर खान जेका ॻाल्हि तव्हां कयो था न ओतिरा हू बि कमज़ोर न आहिनि।
जेकॾहिं तव्हां हुन जा माण्हू मारींदो त घटि हू बि कोन थिए। तबाही त थींदी, ॿिन्ही तरफ़नि खां तबाही थींदी, पर हिन तबाही खे दावत मां न पर चाकर खान ॾिनी आहे। इहो त हुनखे सोचणु घुरिजे आहे त कंहिं चङे जी इज़त सां खेॾण जो अंजाम छा थींदो आहे, पर चाकर खान कोन सोचियो। हाणे अंजाम खे त मूं ॾियणो ई पवंदुसि। अकबर खान, दिलि में न कजो, पर इहा हक़ीक़त आहे त तव्हांजी छोकिरी चाकर खान खे बस मंसूर खान, बस अॻिते मां हिकु लफ़्ज़ ॿुधणु नथो चाहियां। मां तव्हांजी दिलि सां इज़त कंदो आहियां। पंहिंजी इज़त तव्हां न विञायो त भलो आहे, ऐं हिन मसइले खे हिते ई दरगुज़र करे छॾियो। का ॿी ॻाल्हि कयो, चाकर ॼाणे मां ॼाणा। हाणे असांजे विच में ठा कराइण तव्हांजे वस जी ॻाल्हि न आहे। ठीकु आहे, ॾियो पंहिंजी तबाही खे दावत। जॾहिं पाण में विड़ी विड़ी थकिजी पओ न त पोइ मां तव्हां ॿिन्ही जे विच में ईंदुसि। असां जाबिर खे माफ़ करे सभु कुझु दरगुज़र करे छॾियो, पोइ बि इहो कमीणो हाणे असांजे हमराहनि जे पोयां पियो आहे। सोट जी सोट, हुकुम करियो। सोट जांच करे वठ त इहो कमीणो किथे रहियल आहे। अॼु राति ई ख़बर पइजी वञे त जी हिन जे मथां हमलो करे हिनखे अहिड़ो त सबक़ सेखारियूं जो ॿीहर असांजे हमराहनि में हथु न विझे। जांच त थी वेंदी सोट, पर इहो कमीनो मुड़ण वारो न आहे। इहो ईअं ई गंद कंदो रहंदो। सोट तूं जांच कर, जेकॾहिं न मुड़ियो न त पोइ उते ई हुनजूं ॿई टंगूं भञी पोइ मोटंदासीं। हिकु तरफ़ हिन अकबर खान जी दुश्मनी हले पई, ऐं ॿी तरफ़ इन जाबिर जो रिस्क असीं नथा खणी सघूं। इन ई करे असांखे पहिरियां इन जाबिर जो बंदोबस्तु करणो पवंदो। ठीकु आहे सोट, मां हींअर ई फ़ोन घुमायां थो ऐं पकनि माण्हुनि खां जांच करियां थो। पर कुझु टाइम पहिरियां ॿुधो त हू पंहिंजे सालनि वटि रहियल आहे। इन कमु करण खां पोइ हू पंहिंजे सालनि जो घर छॾे चुको हूंदो। तूं जांच कर सो, जेकॾहिं उहो उते रहियल आहे न त पोइ हली हुनजो दिमाग़ जाइ ते करे था अचूं। बाक़ी कमु पोइ कंदासीं। मजनूअ जी लेला थियण एॾो सवलो कमु न आहे कोमल। हाणे तोखे ईअं ई रातियुनि जूं रातियूं मुमल जीअं हिन काक महल में रही पंहिंजे राणे जो इंतज़ारु करणो पवंदो। मां तोखे पंहिंजी भेण ऐं साहेड़ी सम्झां थी, पर तूं हर वक़्तु तंज़ कंदी रहीं थी। तूं मूंखे साहेड़ी या भेण सम्झ, पर मां तोखे पंहिंजे मथां पहाज थी सम्झां। बहितर इहो थींदो त तूं वापसि पंहिंजे माउ पीउ ॾे हली वञ। घर छॾे चुकी आहियां, हाणे वापसि कोन वेंदसि। हिते तुंहिंजो हर ॾींहुं अज़ाब में गुज़रंदो। ॿी भलाई त तूं नथी करे सघीं सोरठ, पर सुहिणी तरफ़ मुंहिंजो नियापो मोकिलींदीअं। जेकॾहिं हू कुझु वक़्तु लाइ हिते आई त मुंहिंजो वक़्तु गुज़री वेंदो। सुहिणी जीअं वापसि मोटी आहे न, हुनखे हुन घर में क़ैद करे छॾियो अथनि। इहो त ज़ुल्म आहे। इहो ज़ुल्म न आहे, इहो हुनजा माइट सुठो था कनि। जे हुनखे आज़ादी ॾींदा न त वरी हूअ भॼी निकिरी वेंदी। इहे ताना ॾियण छॾे ॾे, मां सभु सम्झां थी। तूं सुहिणी सां न पर मूंसां मुखातिब आहीं। जे इहो सम्झी हा न कोमल त माउ पीउ जी इज़त लॼाए घरां कोन निकिरी हा। ही त मूंखे कॾहिं बि बर्दाश्त न कंदी। चाकर खे चवां त मूंखे अलॻि जॻह वठी ॾे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।